सुबह देरो टंडो आदम जी नारी इशरतुन्निसा दी माशूक आज़म पीरज़ादो सुबह देरो वासी नौजवान शकील अहमद पीरज़ादो सां जस्टिस ऑफ पीस कंबट जी अदालत में प्यार जो परिणो करे छॾियो। इन्हनि मीडिया खे ॿुधायो त मुंहिंजो नालो शकील अहमद पीरज़ादो आहे। बलद उस्ताद मोहम्मद अयूब पीरज़ादो वेठल लतीफ़ कानूनी सूबे जो जीअं त इशरतुन्निसा जो वालिद साहिबु माशूक पीरज़ादो उन जे ख़िलाफ़ शादी कराए पोइ ऐं इशरतुन्निसा मां कंबड़ कोर्ट में असां पंहिंजो प्यार जो परिणो करे छॾियो आहे। असांखे हिन सभिनी मां ख़तरो आहे। SP साहिब सां गॾु ऐं SP साहिब किरपुर DID सखर खे असां अपील था कयूं असांखे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। ऐं मुंहिंजो जेको वॾो भाउ आहे जमील अहमद पीरज़ादो उन जो नालो आहे। जीअं त उहो मुंहिंजो ख़ासि वेरी दुश्मन बणिजी चुको आहे। उहो मूंखे धमकियूं थो ॾिए त माना छोकिरी तूं उन वापसि कर। उनखे SP साहिब खे मां अपील थो कयां त सुभाणे को बि कूड़ो केस असां ते कनि था मुंहिंजो भाउ जमील वग़ैरह या हिन जी फैमिली वग़ैरह जेके माशूक आज़म वारा आहिनि जिते इम्तियाज़ वारा आहिनि उन केस खे जेको आहे कूड़ो साबित कयो वञे। मुंहिंजो नालो इशरतुन्निसा आहे। माशूक आज़म जी धीउ आहियां ऐं शकील अहमद मां टंडो आदम जी राखू आहियां। टंडो आदम में रहंदी आहियां ऐं मां सुबुह पंहिंजो घर छॾे कंबड़ अदालत में पंहिंजो शकील अहमद सां निकाह कयो आहे। मूंखे पंहिंजे माइट में ॾाढो ख़तरो आहे। उहो ज़बर शादी पिया करणु चाहिनि लेकिन मां राज़ी न हुयमि तॾहिं मां पंहिंजो घर छॾे आई आहियां ऐं शकील अहमद सां निकाह कयो आहे। ऐं मुंहिंजे हस्बैंड जे फैमिली खे ॾाढो नुक़सानु आहे। हे कुझु बि करे सघनि था मुंहिंजी माना फैमिली खे। ऐं मुंहिंजा माइट को बि केस दाख़िल कया वञनि चाचा हुजनि या मामा हुजनि उहो केस मञियो वियो हुजे ऐं जेके केस कनि था इहो कूड़ो मञियो वञे। मुंहिंजा चाचा हुजनि मुंहिंजा मामा हुजनि जेको बि मुंहिंजी घर फैमिली जो मेंबर हुजे इहो कूड़ो कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।